Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. 2018 जी सेनेट चूंडुनि दौरान हॉर्स ट्रेडिंग वारी वीडियो मंज़र आम ते अची वई। वीडियो में नज़र अची रहियो आहे त पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA मोहम्मद अली बाचा पैसनि जा बंडल PTI जे MPS खे ॾेई रहियो आहे। KP जो मौजूदा वज़ीर सुल्तान मोहम्मद पंहिंजी रक़म खणी बैग में रखे थो। PTI MPA सरदार इदरीस बि वोट विकिरो करण जे बदिले में पैसा वठंदे नज़र अची रहियो आहे। औरत MPA महराज हुमायूं ऐं अॻूणी MPA दीना ख़ान बि वीडियो में पैसा वठंदे नज़र अचनि थियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सेनेट इलेक्शन बाबति सदारती ऑर्डिनेंस ऐं आईनी तरमीमी बिल ते गौर। काबीना खे ख़त में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त चाहियां थो त सेनेट इलेक्शन दौरान वोट ते क़ीमत मुक़ररु न थिए, इन लाइ ओपन बैलेट ज़रिए इलेक्शन थियणु घुरिजे। काबीना इजलास बाबति ब्रीफिंग दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त PTI सेनेट चूंडुनि दौरान ज़मीर जे विकिरे वारो कुधो कारोबार बंदि करणु घुरे थी। चूंडुनि में पैसो कमाइण वारे अमल खे बंदि करणु चाहियूं था। सेनेट इलेक्शन बाबति सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट जो हर फ़ैसिलो तस्लीम कयो वेंदो। PDM सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ तयारु। मुख़्तलिफ़ शहरनि खां निकितल कारकुननि जा काफ़िला हटड़ी बाईपास ते जलसेगाह ते पहुचण जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी बि जलसेगाह ते पहुची वियो। PDM सरबराह फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। मरियम नवाज़ हादसे में धीउ जे ज़ख़्मी थियण सबबि जलसे में शिरकत न कंदी। जलसेगाह ते औरत कारकुननि तरफ़ां पार्टी जे गीतनि ते रक़्स। हैदराबाद में PDM जे जलसे लाइ सिक्योरिटीअ जा फुल प्रूफ इंतज़ाम। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां घुरायल SSPs तरफ़ां सिक्योरिटीअ जी निगरानी जारी। इमरान ख़ान मुल्क में आईनी ॾफेड़ पैदा करण सां गॾु इदारनि में टकराव चाहे थो। इदारनि खे टकराव खां बचणु घुरिजे। मुल्क खे बहरान मां कढणो आहे त हर इदारो आईनी हदुनि में रही कमु करे। नवाज़ लीग अॻवान अहसन इक़बाल चयो आहे त हुकूमत सेनेट चूंडुनि में शफ़ाफ़ियत जे नाले ते दोखो ॾेई रही आहे। इमरान नियाज़ी पंहिंजे दोस्तनि खे सेनेट में आणण लाइ ओपन बैलेट ज़रिए चूंडुनि जा ड्रामा पियो करे। DG ISPR जे बयान ते अहसन इक़बाल चयो त पाकिस्तान जी हर जमहूरी पार्टीअ जो बि मौक़िफ़ आहे त फ़ौज जी सियासत में मुदाख़लत न हुअणु घुरिजे। DG ISPR जे बयान ते अमल थिए त फ़ौज सूधो सभिनी पाकिस्तानियुनि लाइ बहितर हूंदो। माज़ी में फ़ौज ई मार्शल लॉ लॻाया हुआ। हैदराबाद में जलसे लाइ पहुतल PDM अॻवाननि जे मांझांदे में लज़ीज़ तामनि सां ख़िदमत। पीपल्स पार्टी जी मेज़बानी में PDM अॻवाननि लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लज़ीज़ ताम तयारु कया विया। खाधे जे मेन्यू में तरियल मच्छी, मटन बिरयानी, मटन कढ़ाई, मटन तंदूरी, आइसक्रीम, हलवो, चिकन बोनलेस हांडी ऐं ॿिया ताम शामिल। बिलावल भुट्टो जी फरमाइश ते भिंडी ऐं दाल बि तयारु कई वई। PDM जे जलसे जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि खां हैदराबाद वेंदड़ रस्ता बंदि। हाईवेज़ ते ट्रैफ़िक जो दॿाउ वधी वियो। जामशोर वेंदड़ इंडस हाईवे वॾियुनि गाॾियुनि लाइ बंदि। सकरन खां क़ौमी शाहराह ते बि वॾियुनि गाॾियुनि खे रोकियो वियो। टंडो मोहम्मद खान ऐं टंडो गुलाम हैदर सूधो भर पासे वारनि इलाइक़नि खां हैदराबाद वेंदड़ रस्ता बंदि कया विया। हाईवेज़ ते केतिरियूं ई गाॾियूं बीहजण सबबि मुसाफ़िर परेशानियुनि में मुब्तला।
वफ़ाक़ी काबीना वधीक 30 एहतिसाब अदालतूं क़ाइमु करण ऐं एहतिजाजी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना इजलास में 80 शुगर मिल्स जी मॉनिटरिंग लाइ कैमरास लॻाइण ऐं 46 IPPs खे 403 अरब रुपयनि जी अदायगीअ बाबति मुआहिदे जी बि मंज़ूरी। मुआहिदे तहत IPPs खे 161 अरब रुपया फौरी तौर अदा कया वेंदा। सिंध हुकूमत ने गंदम बर वक्त रिलीज न करके न सिर्फ पाकिस्तान में गंदम की सप्लाई है उसमें तातुल पैदा किया, बल्कि सिंध के अवाम को, बिलखुसूस कराची के अवाम को महंगा आटा खरीदने पे मजबूर किया। उसकी वजह से जो प्राइसेस का जो एक डिफरेंशियल पैदा हुआ सिंध में, पंजाब में, खैबर पख्तूनख्वा में, ये है वो जिसे कहते हैं कि वो जो डाका है एक डायरेक्ट तरीके से इन्होंने डाला है पाकिस्तान के अवाम पे। वफ़ाक़ी हुकूमत अटे जे अघनि में फ़र्क़ जो ज़िम्मेवार सिंध सरकार खे करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त सिंध सरकार जी नाक़िस पॉलिसी सबबि अटे जे अघनि में फ़र्क़ु आयो। ॿियनि सूबनि कणिक जारी कई पर सिंध में सालनि ताईं कणिक लिकाई वई। हाणे वरी सिंध हुकूमत ख़राब थियल कणिक जो अटो अवाम खे ॾेई रही आहे। इहा कहिड़ी सियासत ऐं हुबुल वतनी आहे? सिंध हुकूमत नफ़ेखोरनि जे हथनि में खेॾी रही आहे, जंहिं कणिक वक़्त सिर जारी न करे अवाम खे अटे जी फ़राहमीअ में देरि कराई। चालीह त परे जी ॻाल्हि आहे, स्टील मिल्स में 5 ऑफिसर्स खे बि रहनि न ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट स्टील मिल्स जे समूरनि ऑफिसर्स खे बरतरफ़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, मोहम्मद मियां सुमरो ऐं निजकारी खाते जो सेक्रेटरी पेश। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिथाबंदी ऐं निजकारी खाते जे सेक्रेटरीज़ खे छंड पटींदे चयो त तव्हांखे तकलीफ़ नथी थिए त मुल्क जो पैसो केॾांहुं पियो वञे। तव्हां स्टील मिल्स हलाइण जे अहल न आहियो त कंहिं ॿिए खे अचणु ॾियो। तव्हां तमाशो बणाए रखियो आहे। स्टील मिल्स सां गॾु कराची शिपयार्ड, हेवी मैकेनिकल ऐं PIA बि बंदि पियल आहिनि। अदालत स्टील मिल्स खे हलाइण लाइ लिखत में जामे प्लान तलब करे वरितो। स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खे समूरियूं राहतूं अदा करण जो बि हुकुम। गवर्नमेंट स्टील मिल के टके हिक जी भी सब्सिडी ना है नी। जॾहिं खां वठी स्टील मिल लगी आ उन ॾींहं खां वठी इनके सफ़ेद हाथी छॾियो वियो। हे जेको आहे बैनुल अक़वामी साज़िश तहत असांजा जेके ब्यूरोक्रेट आहिनि उहे पघार असांजे टैक्स जी खणनि था ऐं कमु ॿियनि अकाउंट जे लाइ कनि था। 3 मुतालबनि जी ॻाल्हि कई। यकीन आहे त असां मज़दूर ऐं CEO इंशाअल्लाह ताला हिकिड़ी जाइ ते अची वेंदासूं। इंशाअल्लाह ताला मूंखे यकीन आहे। मलीर में स्टील मिल्स जे CEO जे घर आॾो बरतरफ़ मुलाज़िमनि ऐं संदनि घर भातियुनि जो धरणो जारी। सिंध सरकार जी कमेटी खां पोइ DC मलीर जूं बि मुलाज़िमनि जे घर भातियुनि सां ॻाल्हियूं नाकाम। मुलाज़िमनि जे घर भातियुनि धरणो ख़तमु करण खां इनकार करे DC खे वापसि मोटाए छॾियो। बरतरफ़ मुलाज़िमनि चयो आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां धरणो जारी रहण बावजूदि वफ़ाक़ी सरकार जो को बि नुमाइंदो लड़ी न आयो। हज़ारे मुलाज़िमनि खे बचनि सूधो बुखूं काटण ते मजबूर कयो वियो आहे। मुलाज़िमनि ऐं संदनि घर भातियुनि तरफ़ां बरतरफ़ीअ वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतिजाज जारी रखण जो चिताव। CTA इस्लामाबाद जी ज़िलई कचहरीअ ॿाहिरां वकीलनि जा वधीक चैम्बर्स हटाइण जो नोटिस लॻाए छॾियो। नोटिस में चयो वियो आहे त वकीलनि खे गैर क़ानूनी तौर क़ाइमु थियल चैम्बर्स हटाइण बाबति अॻुवाट इतलाह ॾिनो वञे थो। गैर क़ानूनी चैम्बर न हटाया विया त कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे तर्जुमान अदालतुनि खे अणॼातल मुदे ताईं बंदि करण जी तरदीद करे छॾी। तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त वकीलनि जी हड़ताल सबबि काज़ लिस्ट कैंसिल कई वई हुई। चीफ जस्टिस सूधो ॿिया जजिस चैम्बर में मौजूदु आहिनि। अदालतुनि खे अणॼातल मुदे ताईं बंदि न कयो वियो आहे। वकीलनि जे एहतिजाज ऐं हंगामनि सबबि इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी सख़्त, पुलिस ऐं रेंजर्स जा इज़ाफ़ी अहलकार मुक़रर। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मुल्क में अदालतूं बि गैर महफ़ूज़ आहिनि। हुकुमराननि खे आइन ऐं क़ानून जी परवाह न आहे। कंहिंजी ऑफिस या जाइ किराइण खां अॻु नोटिस जारी कया वेंदा आहिनि।
हुकूमत वकीलनि खे चिड़ ॾियारींदी त रद्द अमल में बि इश्तिहाल ई हूंदो। इलेक्शन कमीशन में नाअहली केस खे हर मुलतवी कराइण ते वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाबडा मथां 50,000 रुपया ॾंड लागू। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में जुड़ियल बेंच फैसल वाबडा ख़िलाफ़ नाअहली दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाबडा ऐं संदसि वकील ॿुधणीअ दौरान पेश न थिया। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर ते कावड़ जो इज़हार कंदे मथसि 50,000 रुपया ॾंड लॻाए छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त असां सवाल पुछियो त फैसल वाबडा कॾहिं मिटी शहरियत तां हथु खयो। जवाब बदिरां केस हर मुलतवी कराइण वारो फैसल वाबडा जो अमल क़बूल जोॻो न आहे। इलेक्शन कमीशन फैसल वाबडा खे ईंदड़ ॿुधणीअ ते ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। पहिरीं बैंक्स ऐं आम माण्हू किस्तुनि ते अदायगी जी ॻाल्हि कंदा हुआ। हैरत आहे जो सिंध हुकूमत चवे थी त पेंशन किस्तुनि ते अदा करियूं। सिंध हाई कोर्ट सखर हुकूमती तर्जुमान मुर्तदा वहाब जी पेंशन किस्तुनि ते अदा करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। पेंशन अदा करण जे हुकुम बैदि हिकु रिटायर्ड मुलाज़िम लाइ 2 लख रुपयनि जो चेक अदालत में जमा। ॿुधणीअ दौरान सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तदा वहाब चयो त वफ़ाक़ तरफ़ां मालियाती अवार्ड तहत रक़म न ॾियण सबबि सिंध हुकूमत माली ॾुखियाईनि जो शिकार आहे। अदालत रिमार्क्स में चयो त हुकूमत वटि फंड्स अचनि था त उन्हनि जो सही इस्तेमालु नथो थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था।